खुलिया थी मुंहिंजा भाग खुलिया, स्वामी लीलाशाह मिलिया। ताऊं आया मध्य प्रदेश के मंदसौर शहर में, हिते ठहण वारो है, पूरी तैयारी थी चुकी है श्री लीलाशाह धाम। लीलाशाह धाम जी पूरी व्यवस्था जे तहत हिते अॼु आयो आहियां, पूरी व्यवस्था ॾिसां पियो कि कहिड़ी कहिड़ी जगह ते तैयारी थी चुकी है, त अॻियां छा छा व्यवस्था है हिन बारे में भी ॼाण तव्हांखे ॾींदुसि। तव्हां ॾिसो अॼु मूंसां गॾु पूरी स्टोरी। श्री लीलाशाह धाम, लीलाशाह धाम जी पूरी व्यवस्था जे तहत हिते पूरे वॾो हिकु अली सुहिणो हॉल ठाहियो आहे। सतगुरु लीलाशाह तू है शाहों का शाह, धरते हैं तेरा ध्यान हम, कि सतगुरु लीलाशाह तू है शाहों का शाह। हॉल जे मथा पूरा कमरा ठाहिणा आहिनि। लीलाशाह मेरे चरणों में अपने मुझको बिठा लो। साथ में मुझे पुठियां तव्हां ॾिसो पिया, हिते असांजा साईं श्री लीलाशाह महाराज जी जेकी हिकु सुठी प्रतिमा हूंदी आहे, उते मंदिर हूंदो, हिन जा भी भव्य दर्शन अॻियां ॾिसण लाइ असांखे मिले न। तो मूंसां गॾु जुड़ियल आहिनि लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत जा राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री ललित कोतक जी, हिननि खां अॼु ये पूरा जेका स्वामी लीलाशाह धाम जी तैयारी हले पई, हिन संदर्भ में ॻाल्हि कंदासीं। त पूरी ॼाण लाइ तव्हां मूंसां गॾु जुड़ियल रहियो। जय राम जी की। साईं स्वामी श्री लीलाशाह जी महाराज जो धर्मस्थल असां वटि मंदसौर में ठही रहियो आहे। असां हिन में सुहिणे रूप सां कमु करण जी कोशिशि करूं पिया, तव्हां भाउरनि जे सहयोग सां हले पियो। असांखे तव्हां खां अपेक्षा आहे कि साईं जे धाम में तन मन धन सां सहयोग करे हिन धर्मस्थल के अहिड़ो रूप प्रदान कयो वञूं ताकि केरु अॻियां अचे ऐं साईं जे नाले जी हमेशा वाधारो थींदो रहे। ऐं साईं जी असां जे हिसाब सां साईं सेवा कंदा हुआ ऐं साईं सहयोग कंदा हुआ समाज खे अॻियां वधाइण लाइ, असां हुन कोशिश में कदम का कदम मिलाए करे हलण जी कोशिश करूं पिया। जय राम जी की। लीलाशाह मेरे, लीलाशाह मेरे चरणों में अपने मुझको बिठा लो। अहिड़ी सिंधी ख़बरूं ॾिसण लाइ तव्हां जुड़ियल रहियो असां सां गॾु, चैनल सां गॾु नया जुड़ियल आहियो त सब्सक्राइब करिजो, लाइक करिजो, शेयर करिजो, कमेंट करे असांजो उत्साहवर्धन करिजो। ॾिसंदा रहियो किशोर स्वाणी सरानी सां गॾु सिंधी नॉलेज।